कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे, कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे, एॾा न कर असां ते आज़ार ईंदे वींदे, कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे। वारनि जूं दिलियूं दिलबर खसण कंहिं ख़ास के, दर्द वारनि जूं दिलियूं दिलबर खसण कंहिं ख़ास के, दूर सां घायल करे कैदी करण कंहिं ख़ास के, दूर सां घायल करे कैदी करण कंहिं ख़ास के, दर्द वारनि जूं दिलियूं दिलबर खसण कंहिं ख़ास के, दर्द वारनि जूं दिलियूं दिलबर खसण कंहिं ख़ास। सिंधी राग जे मशहूरु लोक फ़नकार मोहम्मद क़ासिम ओठे जो जनम 1942 धारे टंडे अलायार जे सोणे ॻोठ वंगी ओठा तालके चंबड़ में मोहम्मद यूसुफ ओठे जे घर में थियो। मोहम्मद क़ासिम ओठे 1970 में राग शुरू कयो। आऊं उनजे फैमिली मां आहियां। मुंहिंजो सहुरो थो थिए। मुंहिंजे सहुरे जो वालिद साहब हो मुंहिंजो सहुरो अब्दुल जलील हुनजो वॾो पुटु हो। मोहम्मद क़ासिम जूं 2 शादियूं, 5 पुट अथसि, 3 न्याणियूं। मोहम्मद क़ासिम तमामु हिकु फ़क़ीर तबियत जो माण्हू, हुनजो घराणो जेको दीनदार घराणे सां तालुको हुनजो, ऐं पेश इमाम कंदो। हुनखां पोइ हुनखे ॻाइण जो शौक़ु थियो। पोइ टेबल ते ऐं माचिस ते जेको सो पहिरियां मस्जिद जो पेश इमाम हो, उहो कहिड़े मदरसे में पढ़ियो? मदरसो टंडोलिया दारुल उलूम उन में पढ़ियो। ऐं हुनजो हो माइटनि जो अकेलो हिकु चाचे जो नालो हुउसि मोहम्मद रहीम, ऐं वाल साहब जो मोहम्मद यूसुफ नालो हुउसि। हो माइटनि जो अकेलो ज़मींदार हो पाण ख़ुदि। ऐं पंहिंजो ॻाइण जो हुनखे जीअं शौक़ु थियो त पोइ कंहिं उस्ताद खां उस्तादी वठणु चयो, मोहम्मद क़ासिम तव्हां पंहिंजो जेको सो तव्हांखे आऊं सुर ॾियां थो, पोइ तव्हां अॻियां लाइन ते लॻी वेंदव। पोइ तमामु बहितरीनु ॻाइणो थियो, सिंध जो मक़बूलियत। पर हुन पछाड़ी जो इन करे छॾियो ॻाइण जो, पोइ हीअ जीअं औरतुनि जो ॻाइणु शुरू थियो झर जंग में जिते किथे। हुन तव्हां कलाम हुन जेको मशहूरु थियो कॾहिं इहो कावड़ मला लताना तकरार ईंदे वेंदे, मुर्तज़ा शाह ॾाॾाई जो। असांजो जेको बिलावल ओठो आहे, बिलावल ओठे खे बि मोहम्मद क़ासिम ओठे मशहूरु कयो। उनखां पोइ त हुनखे फ़ौजिया तमामु घणी मक़बूलियत ॾिनी, पर हुनखे बिलावल ओठे खे बि मोहम्मद क़ासिम ओठे मशहूरु कयो। साईं दाद सांद, मुर्तज़ा शाह ॾाॾाई, काफ़ी शाइर हुआ जेके हुनखे ॻायो हुन। किसो हिकिड़ो इहो आहे जो हिकिड़ी कंहिं महफ़िल में क़ासिम ओठे खे घुरायो, त हाणे लाउड स्पीकर को ख़राबु थी वियो त घोट जो पीउ आयो मोहम्मद क़ासिम खे, चई ॻाई छो कोन थो? त यार लाउड ख़राबु लॻो पियो आहे, कीअं ॻायां? चई बाबा तूं मट करे ॻाए, माण्हुनि खे आउं पाणी थो ॿुधायां त उठो, ईअं पियो चवे। त वरी जेॾीमहिल इहो कावड़ मला लताना तकरार ईंदे वेंदे त टंडोलियार घणे में घणो अचणु वञणु हूंदो हो असांजो। हींअर त ज़िलो आहे, पहिरीं तहलको हो। त उते को हिकिड़ो चरियो हो, सो इन टुआल कुल्हे ते रखियलु हो। मोहम्मद क़ासिम जे कुल्हे ते आयो, कावड़ मला लताना तकरार ईंदे वेंदे, टुआल लाहे हलियो वियो हमरा। मोहम्मद क़ासिम वरी उन पोयां लॻो, वियो वञी परियां टुआल वापसि हुन लाहे अची, एॾा न कर आज़ार असां ते ईंदे वेंदे। तो काफ़ी ॻाल्हियूं उन मशहूरु। हुनखे जनरल नॉलेज वॾी हूंदी। कचहरीअ जो बि ख़ान हो। असां वटि तमामु घणे में घणो हुन पंहिंजो जेको सो टाइम नो कचहरियूं ॿुधायूं, तमामु जेको सो मशहूरु हो। साईं इनायत शाह वारा ख़ादम अली शाह सां हुननि सां घणे में घणो वक़्तु हुन गुज़ारियो, तमामु घणे में घणो हुननि सां वक़्तु ॾिनई। सिगोडे सीर में साहिड़, सिगोडे सीर में साहिड़, मेहर मूंखे मददगारी। सिगोडे सीर में साहिड़, सिगोडे सीर में साहिड़, मेहर मूंखे मददगारी। सिगोडे सीर में साहिड़। संदसि वालिद किर्त जे लिहाज़ खां हिकु अहिड़ो दर्ज़ी हो जेको पंहिंजी किर्त जे हवाले सां हंधे मागे मशहूरु थियो। मोहम्मद क़ासिम ओठे शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ में हासिलु कई। वधीक पढ़ण लाइ SM हाई स्कूल टंडे अलहयार में दाख़िला वरिताईं, जिते मैट्रिक करण जी कोशिशि कयईं, पर बदकिस्मतीअ सां मैट्रिक पास न करे सघियो। सर असांजो पीउ जेको तमामु बहितरीनु शख़्सियत हो, कॾहिं बि असां सां विढ़ियो कोन। रवैयो उन तमामु बहितरीनु, तो ॿनियूं ॿारहं सभु कुझु असांखे ॾिनई। कॾहिं पुछंदो कोन केतिरो फ़सुलु थियो, छा थियो।
बसि हुनखे जेॾी महिल ज़रूरत हूंदी मूंखे चवंदो पैसा ॾे, वञा थो टीवीअ ते या रेडियो ते वञा थो, बाक़ी कॾहिं पुछंदो कोन हो त केतिरो फ़सुलु थियो, छा थियो, मूंखे हिसाबु किताबु ॾियो, कोन, इहो सिस्टम हो ई कोन। बाक़ी ही हिन फील्ड खां असां त औलाद ठहियो, ॻोठ जे कंहिं माण्हूअ खे कोन गॾु खणी वेंदो। छोकिरा चवंदा ॾाॾा असांखे वठी हल महफ़िल में, चवंदो न हीअ फील्ड में अव्हांखे कोन वठी हलंदुसि। चवंदा ॾाॾा असांजी तफ़री थींदी, चवंदा न बाबा न, ॻोठ हिन जो चस्को अहिड़ो अथां जे हीअ घुमी फिरी ॾिठा घर कोन वेहंदा, पोइ माइट पिटींदा पिया। इन जे करे कॾहिं बि कंहिं ॻोठ जे छोकिरे खे बि कोन खणी वियो गॾु। असां औलाद खे परे रखंदो, चवंदो हिन फील्ड खां परे रहो, पंहिंजो पंहिंजो कमायो खाओ मौज करियो, बाक़ी हिन खां परे रहो। ॿनी आहे, 2 ॼणा वालद हयाती में अलॻि थी विया, बाक़ी 3 ॼणा असीं गॾु हुआसीं, वरी हिकिड़ो ॿियो बि उहो अलॻि थियो, बाक़ी असीं 2 ॼणा गॾु आहियूं अञा अॼु ॾींहं ताईं। बाक़ी कॾहिं हिसाबु किताबु कोन वठंदो, कॾहिं पुछंदो कोन, न को औलाद ॿिए खां कोन घुरंदो। पढ़ियल तक़रीबन मैट्रिक हो, थोरो को 19-20 हूंदो, मैट्रिक हो, हा मैट्रिक हो ईअं ई, मतिलबु पोइ इम्तिहान शायदि कोन ॾिनई, बाक़ी 9 त पूरा कया हुई। असां सां बहितरीनु रहियो, बहितरीनु, कॾहिं बि असां सां न को विढ़ियो ज़िंदगीअ में, न को न का पंहिंजात, न का बसि ईंदो घुर। पोइ ॿार गॾु थी वेंदा सॼे ॻोठ जा, पोइ सभिनी खे पैसा ॾींदो, चवंदो हीउ पैसो जेको आहे मकरू, हिन मां बिल्डिंगूं कोन ठहंदियूं, कुझु फ़क़ीरनि खे ॾींदो, कुझु जे आणींदो त सभिनी खे विराहे ॾींदो, असांखे औलाद खे बि ॾींदो, ॿियनि खे ओड़े पाड़े जा ॿार भले कोली भील जा हुजनि पर सभिनी खे ॾींदो। हा सम्झो। बाक़ी अलाह जो शुक्र हो, गंज इहा ॿनी हुई, असांजो वॾो भाउ जेको हींअर गुज़ारे वियो, उन वटि हो सॼो सिस्टम। पोइ वरी पाण रिटायर थियो, नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई, पोइ शादियुनि वारो सिस्टम ख़तमु थी वियो। पोइ वरी हिते पाण साल हिकिड़ो जेको आहे सो पाण कयईं संभाली, पोइ मूंखे जी हाणे मूंखां कोन थो संभालिजे, हाणे तूं संभाल। पोइ वरी मूं संभालियो, अॼु ॾींहं ताईं संभालियो बि ठाहियूं, अलाह जो शुक्र आहे, गंजनि करमनि मालिक जा। ओ वञा थो यार जे दर ते, गदागर थी खटे क़िस्मत, वञा थो यार जे दर ते, गदागर थी खटे क़िस्मत, मरी वेंदुसि त शक नाहे, मरी वेंदुसि त शक नाहे, मुसाफ़िर थी खटे क़िस्मत हो, वञा थो यार जे दर ते, गदागर थी खटे क़िस्मत। लाए त सजण मूंखे लोरी लोरी, या लाए त सजण मूंखे लोरी लोरी, मुंहिंजी दिलड़ी कई तो चोरी चोरी, मुंहिंजी दिलड़ी कई तो चोरी चोरी। लाए त सजण मूंखे लोरी लोरी, या लाए त सजण मूंखे लोरी लोरी, मुंहिंजी दिलड़ी कई तो चोरी चोरी, मुंहिंजी दिलड़ी कई तो चोरी चोरी। खेसि नंढपिण खां ई मौसीक़ी सां दिलचस्पी हूंदी हुई। माज़ी ग़रीब में सिंधी सकाफ़त बटांदड़ थींदड़ शादियूं मुरादियूं, मेला मलाखड़ा सिंध जे माण्हुनि जी विंदुर ऐं विरूं हुआ। अक्सर शादियुनि में ॻाइणनि नाचुनि जूं टोलियूं पयूं ईंदियूं हुयूं। सिंध जा ॻोठ वाहण वस्तियूं उन्हनि राॻनि वॼतकारनि जे फ़न सां महकी पवंदियूं हुयूं। मोहम्मद क़ासिम ओठो बि पंहिंजी संगत सां उन्हनि शादियुनि मुरादियुनि में अक्सर शरीक थी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो हो। साईं हू त अजीब माण्हू हो। जीअं शाह साहिबु चए थो त पखी सभिनि हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बि ॿार जी। त उस्ताद जेको हो हर फ़न हुन वठो, जेको अहिड़ो माण्हू हूंदो हो त उन सां मुक्त बि हलियो वेंदो हो, मुआवज़ो बि कोन वठंदो हो। जेको मुआवज़ो ॾींदो हो त वठंदो हो, न त कोन वठंदो। हुनजो इहो पेशो न हो त भई आऊं हिन मञा का तरक़ी कमायां या न। कुझु जेकी हू पाण ज़मींदार हो, बाक़ी हुनखे हिकिड़ो इश्क़ हो, ॻाइण में शौक़ु हो, उन जे करे हू ॻाईंदो रहियो। तव्हांजो असां सां कचारियूं कंदो हो, होटलनि ते हिते ओताक ते वेही असां सां कचारियूं कंदो हो। काफ़ी असांखे हुन मञा ॼाण बि मिलंदी हुई, ऐं काफ़ी हुन जा कई पर्सदार बि ईंदा हुआ जेके हुन सां कचारियूं कंदा हुआ। असीं नंढा हूंदा हुआसीं तॾहिं हुन सां वेंदा हुआसीं ऐं उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं त असां उन खां मुतासिर बि थींदा हुआसीं त भई बहितरीनु ॻाइणो आहे, असांजी क़ौम जो ॻाइणो आहे, असांजो नालो रोशन पियो करे। त अहिड़ा असां कई काफ़ी ॾिठासीं। ऐं शादियुनि में बि वेंदा हुआ त उते बि ॻाईंदा हुआ त माण्हुनि जा हुन ते मेड़ थी वेंदा हुआ ऐं तमामु बहितरीनु ॻाइणा हुआ। ऐं
फ़ुख़ुर वारा न हुआ, वॾाए वारा न हुआ। ऐं हिकिड़ो चकर ते असां वटि मंगराड़ फ़क़ीर आया त पाण वेठो त उनखे उथी उनखे हथु ॾिनाई। त जेॾी महिल वेठो हुन सां खिकारी त असां वरी पुछियो त साईं मोहम्मद कासिम तव्हां हिन हिकिड़े फ़क़ीर जे लाइ मंगराड़ वारे जे लाइ उथी वेही रहिया आहियो, हिन उथियो पिया हथु ॾियो। चई बाबा हीउ असांजो जेको हिकिड़ो सरमायो आहे, इन जे लाइ असां जेको आहे सो उथियण त छा जीअं चवंदा तीअं बि कंदासीं। असांजे लाइ अमीर न हूंदो आहे, असांजे लाइ हीउ हूंदो आहे जेको ग़रीब मिसकिन हूंदो आहे, ऐं असांजा साजीदण बि इहे ई आहिनि। हीउ असांजो सरमायो, असांखे हिन खां को ऐब नथा सम्झो। अहिड़ियूं काफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं जेके सो मरूम में हूंदियूं हुयूं। तमामु सुठा माण्हू हुआ ऐं काफ़ी सिंध में जेको आहे सो ॻाई, जंहिंजे करे अॼु बि असां खां कई माण्हू पुछंदा आहिनि बाबा कहिड़े ॻोठ जा आहियो, असीं चवंदासीं वंगी ॻोठा जा आहियूं। बाबा मोहम्मद कासिम खे सुञाणो था? हा बाबा मोहम्मद कासिम, यार हिते असां वटि ॻायो, तमामु बहितरीनु ॻाइणु कई, जेको आहे सो उते बि असांजी सुञाणप कई। इहे असांजी वार्ता। मगर मूंखे वणी थो तूं, ख़ुदा जाणे जॾहिं अखियूं, ख़ुदा जाणे जॾहिं अखियूं खिली मूं दे खणी थो तूं, दुनिया में थोड़ई सुहिणा मगर मूंखे वणी थो तूं, दुनिया में थोड़ई सुहिणा। पंहिंजे वक़्त जो मशहूरु ॻाइणो उस्मान ओठो बि कासिम ओठे जे ॻोठ जो हो। उस्मान ओठो रेडियो तोड़े आवाम में बेहद मक़बूल हो। उस्मान ओठे खेसि ॻाइण जो वधीक शौक़ु ॾियारियो ऐं उत्साहियो। कासिम ओठे राग जी शुरूआती सिख्या पंहिंजे ॻोठाणे रागी क़ाइम शेख खां हासिल कई। क़ाइम शेख राग जो ॼाणू कलाकार हो। चंबड़ वेझो दलेलाबाद जे उस्ताद साईं दलेल ख़ान नौतकाणीअ खां बि राग सिखियो, जेको पिणु उस्ताद रागी हो। कासिम ओठे जी दिलि घुरियो त राग जी अञा बि वधीक सिख्या वठणु घुरिजे। इन ॾिस में हिन थर जे मशहूरु रागी शादी फ़क़ीर वटि हाज़िर थियो। शादी फ़क़ीर खेसि पंहिंजे शागिर्दीअ जो धाॻो ॿधो ऐं राग जे रमज़नि सां वधीक शनासा कयो। उस्ताद जेको मोहम्मद कासिम पाण ॿुधाईंदो त बचपन खां वठी हिनखे स्कूल खां शौक़ु हूंदो, टेबल वॼाए ॻाईंदो हो। पोइ वरी पंहिंजे पाड़े में हिकिड़ो रिंद आहे गाज़ी खान नालो आहे, उन खां वठी वियो ढोलक हिकिड़ी। हिते असां हिकिड़ो राज़ो हिकिड़ो शेख कमु कंदो हो, उनखे ढोलक वॼाइणु ईंदी हुई। पोइ हुनखे चई उस्ताद कासिम तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे ऐं तूं ढोलक हथ कर तोखे आऊं रस्ते लॻाए छॾियां, पोइ अॻियां तुंहिंजो नसीबु आहे, जेतिरी महिनत कंदे ओतिरो अॻिते निकिरी वेंदो। हिते ई खां हुनजी शुरूआती जेका मौसीक़ी जी दुनिया जो सफ़र शुरू थियो ऐं टेबल ऐं माचीस ते ॻाईंदो हो ऐं माइटनि खां ॿियनि खां जेको आहे सो लिकी करे संग साथ खां। पोइ जॾहिं फ़न जे बुलंदनि ते पहुतो, पोइ त मशहूरु थी हलियो, पोइ त हिनखे के रोक टोक हूंदी कोन हुई। ऐं उस्ताद कासिम जा जेको फ़न हो वटि उहो मुनफ़राद हिकिड़ो अंदाज़ हुनजी ॻाइण जो, जेको सदारंगी उहा बि ॻाईंदो हो, ख़याल, ठुमरी, गज़ल उन ते उबू रखंदो हो। ऐं जेको लाड़ी अंदाज़ आहे पंहिंजो, जेको सदारंगी चवंदा आहियूं पाण, काफ़ी ॻाइणा बयानु करे वरी ॻाईंदा हुआ, बयानु करे वरी ॻाईंदा हुआ। अहिड़े नमूने सां बि हुन जेको आहे सो मौलवी हाजी अहमद मल्ला खां वठी काफ़ी ॿियनि शाइरनि खे बि जेको आहे सो उन्हनि मुतारिफ़ करायो ऐं उन्हनि
जे हिक ॿिए जी शाइरी ऐं आवाज़ हिननि जो लाज़िम मुल्ज़िम थी हलियो ऐं तमामु पंहिंजे दौर जो बिना कंहिं कन्वेशन जे करे बिना मीडिया जे वॾो नालो कमाई ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु सुरीलो फ़नकार हूंदो हो ऐं नोटेशन बि वठंदो हो ऐं लयकारी जेका हुई उस्ताद बच्चल ऐं उस्ताद आचार खां जेका सिखी न मौसीक़ी ॿ शयूं आहिनि दुनिया में जेको ऐं हिकिड़ी सुर बि लय हिननि जो जेको सुर त हुई पको हुओसि पर पछाड़ी जो लय जेका हुई हुनजी जी उहा बि ज़बरदस्त सिखियो लय ऐं लय जूं ॿ गतियूं हिकिड़ी विलंबत हिकिड़ी धुर्तपत वही धुर्त में बि ॻाईंदो हो ऐं थधी लय विलंबत में बि ॻाईंदो हो ऐं ॿिन्हिनि खे ई महारत रखंदो हो उस्ताद मिस्री ॾीपलाई ऐं उस्ताद कासिम ओठे जो जेको ॻाइण जो अंदाज़ हो ॿिन्हिनि जो हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़ हो पाण में मिलजल जुलंदड़ हो बाक़ी फ़नकार ॿियनि खां तमामु जेको आहे सो अची करे ॻाईंदा हुआ ऐं महफ़िल में वेंदा हुआ मज़ा तबियत जो बि हो ऐं वॾी राग ते हुन महिनत कई उस्ताद अचर उस्ताद बच्चल गुलाम मोहम्मद बशराणी तमामु मौसीक़र जेके उस्ताद फिरोज़ गुल हूंदो ख़ान साहिबु शाह मोहम्मद कलोई हूंदो इसाक कारो पर काफ़ी हिननि फ़नकारनि खां पछाड़ी जो धाॻो जेको आहे सो उस्ताद शादी फ़क़ीर खां वरितईं उमरकोट वारे खां धाॻो उन खां वरितईं हिते पंहिंजे ॻोठ में रहिया पिया हूंदा हिते सिखंदा पिया असां नंढड़ा हूंदा हुआसीं हिननि जूं बहादुरियूं भरींदा हुआसीं पोइ ईअं थी हुन सां गॾु जेको रहियासीं ऐं पोइ मिड़ी शौक़ु थियो असांखे बि पोइ वरी पछाड़ी जा ॾींहं काफ़ी ज़िंदगी असां गुज़री माना तक़रीबन 20-25 साल मुसलसल सां हूंदो ऐं सेखारींदो बि ॿुधाईंदो बि हीअ राग हीअ आहे हीअ राग हीअ आहे हीअ राग हीअ आहे हिकिड़े राग जा जेके 15-20 ॿुधाईंदो हो कलाम पोइ ठाठ ॿुधाईंदो हो बाबा हीअ बिलावल ठाठ आहे हीअ जेको आहे सो भैरवी ठाठ आहे हीअ फलाणो ठाठ आहे हिलाणो ठाठ आहे हिन ठाठ में हज़ारे राग आहिनि पोइ उन्हनि जा उणिवीह करे उहे ॿुधाईंदो हो त मां वॾी नालो वॾो हो वॾी शख़्सियत हो पर असां वटि वरी जेको क़दुरु थींदो आहे हुनजे माण्हू जे वञण खां पोइ जेसीं माण्हू हूंदो आहे न तेसीं क़दुरु कोन थींदो आहे मिठा मुर्गी मिलूं पंहिंजो मिलण पोइ मिठा मुर्गी मिलूं पंहिंजो मिलण पोइ 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 हे गॾिजी के गॾूं विहण पोइ हे गॾिजी के गॾूं विहण पोइ हली ओरे तके अवाल दिल जा ओरियूं हली ओरे तके अवाल दिल जा ओरियूं आहेरूं वटि वरी तुंहिंजो अचण पोइ आहेरूं वटि वरी तुंहिंजो अचण पोइ 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 मिठा मुर्गी मिलूं पंहिंजो मिलण पोइ मिठा मुर्गी मिलूं पंहिंजो मिलण पोइ मोहम्मद कासिम ओठे शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ में हासिल कई गीत तोड़े दास्तान बि वधीक महारत सां ॻाईंदो हो संदसि राग महफ़िल खे मुंडे विझंदो हो संदसि ॻाइण जो अंदाज़ मुनफ़रिद हो रोज़ तुए जुराहूं निकिरियो सजण निहारियां रोज़ तुए जुराहूं निकिरियो सजण निहारिया हट हट चवी हमेशा हर वार ईंदे वींदे हट हट चवी हमेशा हर वार ईंदे वींदे एॾा न कर असां ते आज़ार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे दाहूं करात तड़का मिनतूं करात माणा दाहूं करात तड़का मिनतूं करात माणा अहिड़ो न बेवफा थी बेज़ार ईंदे वींदे अहिड़ो
अहिड़ो न बेवफा थी बेज़ार ईंदे वेंदे मूं वटि होटल हूंदो उन में अचो विहंदो हो पोइ हीउ छा कंदो हिकिड़ो टेबल हूंदो उन ते पियो पंहिंजे हथनि सां जेको सोयो वॼाईंदो हो ऐं उतां हरे हरे थी सुर कढंदो पियो हो। पोइ हिकिड़ो असां वटि हिकिड़े भीलो खमू नालो हुउसि पोइ उन खे हिकिड़ी पकवास वठी ॾिनई की हाणे तूं हीअ वॼाईंदो त आउं हिन ते सिखां हिनखे जेको शौक़ु हो तमामु। पहिरीं त ई बिल्कुलु इहो ख़ुतबो पढ़ंदो मस्जिद में त माण्हू उते ई जेको ख़ुतबो हिन जो ॿुधंदा हुआ त बाक़ाइदे घणा रोई पवंदा हुआ एतिरे क़दुरु हिन जो जेको सो हुन जो जोश हो ऐं हुन जो जेको सो प्यार हूंदो ऐं आवाज़ बि एतिरो मिठो हूंदो। पर पोइ ही आहिस्ते आहिस्ते थी इन फन में वियो। फन में वञण खां पोइ हिन जेको सो इहो इन टेबल खां पोइ इहो पकवास 5 पैसनि जी हुनखे वठी ॾिनई। पोइ उहो पियो थोरो थोरो सिखियल कोन हो पर हरे हरे पियो वॼाईंदो पियो सिखंदो आहिस्ते आहिस्ते। पोइ असां वटि वरी ॻोठ में हिते मंगराड़ ईंदा हुआ ॻाइण थींदा हुआ उन में बाक़ाइदे मिठू कच्छी थियो ऐं ख़ान मोहम्मद शेख थियो ऐं जेको मोहम्मद उस्मान ओठो ऐं उहो बि पहिरीं जेके फन आयल हुआ। ऐं पोइ हिते असां वटि उन्हनि खां आहिस्ते आहिस्ते थी पंहिंजा राज़ ॾिसो ठाहींदे वियो पोइ ई उन मंझि जेको सो सिखिया ई वठंदे वियो। ऐं हू ज़मीदार माण्हू हुआ हरूभरू हुनखे पर हुनखे शौक़ु फन में इन में अचण जो हो। पोइ हीअ एॾां वियो हलियो सुठे नमूने सां ई जेको सो उन मज़ा जेको सिखिया वरितई। पोइ ही मंगराड़ ईंदा हुआ पोइ उन्हनि सां गॾिजी पोइ ही वेंदो हो किथे शादियुनि वादियुनि में त पैसो रोकड़ हू कोन रखंदो हो वरी मंगराड़नि खे विराए ॾियो छॾींदो या खणी हुन ॿारनि नंढनि खे जेको बची पवंदा त उन ॿारनि नंढनि खे खुदा करणु ॾियो छॾींदो पर एतिरो पाण कोन जेको सो खपाईंदो कंदो जे खपाईंदो त मामूली तरीक़े सां पर हिन जो शौक़ु जेको सो दिलि खां हूंदो हो। पोइ वेंदा हलिया हुआ पोइ हीउ पोइ पंहिंजे राग खे लॻो पियो हूंदो हो ऐं अहिड़े नमूने सां पोइ आहिस्ते आहिस्ते थी वधंदे वियो। पोइ हीउ जेको सो वञी जेको सुर कढई सुर कढंदे पोइ कोहारी थियो सारंग थियो अहिड़े नमूने सां पोइ इहो मारवी थियो इहे सभु जे सुर कढंदे वियो। पोइ हीअ वरी साईं मुर्तज़ा ॾाढा इहे इन जा कलाम सिखियो ऐं तंहिंखां पोइ ॿियनि बि जेको सो जेके फ़नकार हुआ उन्हनि जा ऐं जेके शाइर हुआ उन्हनि जा कलाम उहे ॻाई। पोइ ईअं ई थी वधंदे वधंदे ही पंहिंजे जेको सो वधंदे वधंदे वरी मथे पुॻो। पोइ शुक्र अलहमदिल्ला पोइ हिनखे चाहत थी वई। पोइ असां ओठनि जो नालो ई एतिरे क़दुरु कईंसीं किथे बि वेंदासीं ऐं केरु इहो ओठा आहियूंसीं किथे जा आहियो साईं असां वगी ओठा अरे मोहम्मद कासिम ओठे ॻोठ जा त कोन्हे हा बाबा उहो असांजे ॻोठ जो सो माशाअल्लाह अलाह जे तरफ़ खां हुनखे जन्नत नसीबु करे तमामु असां सां प्यारु कई असांजे लाइ जेको सो सुठे नमूने सां फन हलियो ऐं असांजे लाइ जेको सो असांजो रस्तो ॾिसी अॼु ताईं बि असांजे लाइ जेको आहे सो उहा इज़त आहे मुल्कनि में ऐं हर जाइ ते इहे मोहम्मद कासिम जूं जेके से ख़ुशियूं असांखे नसीबु थियूं ऐं उन जे करे असांखे इज़तूं बि नसीबु थियूं। असां बिल्कुलु उन जे फन मज़ा जेको सो सुठे नमूने सां प्यारु रखियोसीं ऐं सुठे नमूने सां कचहरियूं कयूंसीं सुठे नमूने सां जेको सो असांजा जेको सो माण्हू मिलिया बि सही ऐं इहो असांजो मोहम्मद कासिम जो जेको सो ज़िंदगी सुठी गुज़री। मोहम्मद कासिम ओठे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते 1975 धारे ऑडिशन ॾियण बाद केतिरनि ई मशहूरु शाइरनि जा कलाम रिकॉर्ड कराया। उन्हनि कलामनि आवाम में वधीक मक़बूलियत माणी। संदसि ॻायल कलामनि जी शाइरनि में मखदूम तालिबुल मौला सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही मौलवी हाजी अहमद मल्लाह सरवेज सिजावली ऐं ॿिया शामिल आहिनि। खिलमुख हूंदो कावड़ त हुनखे हूंदी कान्हे। बाक़ी सिंधीअ जे हवाले सां जेके राग जे हवाले सां शादी फ़क़ीर क्लासिकल राग हुन जो शागिर्द हो त हुन में सभु अंग हुआ अवामी अंग हुआ त क्लासिकल अंग बि हुआ ऐं हुन में जेको आहे सो असां साईं मुर्तज़ा शाह ॾाढा ई चवंदो हुओ भाई पहिरीं जेका मुंहिंजी तख़लीक़ आहे त कासिम खे ॾिजे। कासिम तमामु साईं मुर्तज़ा खे तमामु घणो ॻायो आहे त कासिम खे ॾींदो त उन जी धुनूं ऐं ॿियूं वग़ैरह ठाहिण या ॿिया या उहे वरी कंहिं ॿिए खां बहरहाल मतिलबु हुयो त साईं जो त टंडो लयार साईं मुर्तज़ा बि टंडो लयार हुआसीं ऐं राॻींदड़ जेको क्लासिकल राॻी ऐं भलोड़ सिंध जो राॻी सोप टंडो लयार जो त साईं मुर्तज़ा वटि बि उन जी महफ़िल हूंदी हुई
ऐं उन में बि पोइ साईं खे चवंदो हुओ साईं लिखी ॾियो त गीत सुठा पोइ त तव्हां ॿुधो था रेडियो पाकिस्तान ते ऐं केटीएन ते बि हलनि पिया या मुख़्तलिफ़ चैनल ते हलनि था त क़ासिम जूं इहे अहवाल ज़िंदगी आहिनि। ऐं ॿियो जेको तव्हां पुछो तव्हांखे ॿियो को कलाम अहिड़ो जेको मक़बूल हुजे? इहे ओठ साहिब जो तमामु घणो जो साईं ॿुधाईंदो त कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वेंदे ऐं दुनिया खे त दिलबर असीं यादि हुआसीं। साईं मुर्तज़ा जो दुनिया खे दिलबर असीं यादि हुआसीं चङो छो जो असांखे अव्हांखे विसरी वियासीं। त अहिड़े क़िस्म जा साईं जा जेके मुर्तज़ा ॾाढा अवामी शाइर हो त उन अवामी रंग में वरी हुनखे जेको आहे सोने जो साग उन मुर्तज़ा जे इहे साईं मुर्तज़ा जा कलाम जेके हुन अवामी शाइर वरी अवामी रागी जेके न उन विया त उहे मक़बूल विया। इहे रेडियो पाकिस्तान ते अञा ताईं जेको आहे त उन जूं फरमाइशूं थींदियूं आहिनि इहे गीत ॿुधण लाइ। साईं मुर्तज़ा बि चवंदो आहे त जेके मूंखां वधि में वधि जेकॾहिं एतिरा फ़नकार आहिनि जिन ॻायो आहे सॼी सिंध में तमामु नाले वारा फ़नकार आहिनि क़ासिम खां अलावा ॿिया जेके न आहिनि उन्हनि बि आयो आहे पर चए थो अवामी रंग में जेको क़ासिम वेठो ॻाईंदो आहे उहो त ख़ूबी अहिड़ी जेका तव्हांखे पसंदि हुजे? त ख़ूबी जो तव्हां ॿुधायां पियो त उहो राग महफ़िल कलाम ॿुधण खां पोइ कलाम ॿुधाईंदो हो न त उन खां पोइ वरी महफ़िल में मज़ा जे रंग में वरी इहे किसा इख़लाक़ जे अंदरि अदब जे अंदरि इहे बि हुन जो त कलाम ख़तमु थियण खां पोइ फटाकानी हीउ किसो ॿुधाई या क़ासिम यार किसो त ॿुधाइजी पोइ इहे किसा बि ॿुधाईंदो हो तमामु घणा हाणे उहे त हाणे आन एयर उहे किसा न पर उहे किसा अहिड़ा हूंदा हुआ जे हुन में जेको आहे सो मज़ा जो रंग हूंदो हो। इहे किसा हूंदा तमामु घणा कलाम हिकिड़ो ॿ ॿुधाए पोइ वरी बि फरमाइश ॾींदो यार क़ासिम भला हू किसो जो ॻाइण वियो ऐं पोइ उते छा थियो इहो त ॿुधाइजांइ चवंदा न ॿुधाए पोइ वरी ॿुधाईंदो त हीअ ॻाल्हि हीअं थी घोर मिली पोइ हीअ मतिलबु इहे किसा जेके थींदा आहिनि हिन में राग जे महफ़िलुनि में उहे हुआ त असल में अॻे जेका रागी हूंदा तक़रीबन मूंखे यादि थो पए मुंहिंजी उमिरि जेका आहे उन हिसाब सां जेका आहे त रागी दावत ॾेई रागिनि ओताकनि ते रागी पाण बि ईंदा हुआ हिकिड़ा त दावत ॾेई हाणे असां दावत ॻाइणनि खे ॾियूं पर उन ज़माने में ओताकनि ते रागी ईंदा महीने ॿिए टे चोथे ॻोठ में हिकिड़े ॻोठ में वरी कंहिं ॿिए बाज़ोक माण्हू जेके ॻोठ में रहंदा आहिनि फ़ोन जो ज़मानो हो कोन इतला ॾींदा हुआ पोइ ॼण अची लहंदा क़ासिम बाबा क़ासिम आयो आहे असांजी रिहाण थींदी यादि ओताकनि में रिहाण वॾड़ा चवंदा रिहाण थींदी अॼु क़ासिम आयो आहे महफ़िल मचंदी शादी खां अलावा बि पोइ बि सॼी राति इहे रंग हूंदा सुर विखरंदा बाज़ोक माण्हू वॾड़ा माण्हू पोइ उन्हनि जो ॾिसी सूरत सजण तुंहिंजी ॾिसी सूरत सजण तुंहिंजी नम्यास जी चंड सुजूदन सां ॾिसी सूरत सजण तुंहिंजी ॾिसी सूरत सजण तुंहिंजी नम्यास जी चंड सुजूदन सां कतिन तारन कई गुरनश कतिन तारन कई गुरनश कयामन ऐं कूदन सां ॾिसी सूरत सजण तुंहिंजी। संदसि मशहूरु कलामनि जा मुखड़ा कुझु हिन तरह आहिनि। कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वेंदे सिगोॾे सीर में साहड़ मेहर मूंखे मददगारी आ मिठा मुर्गी मिलूं पंहिंजो मिलण पोइ थिए न थिए दुनिया में खोड़ ई सोना मगर मूंखे वणी थो तूं कुर्बन ॾींदे पाण पलींदे ऐं ॿिया शामिल आहिनि। क़ासिम ओठो परियां टंडेल यार खां ॿाहिरां वंगी ओठा ॻोठ आहे उतां जो हुयो पर रेडियो ते असां जीअं पहिरियां शुरूआत में असां कराची हुआसीं जीअं हैदराबाद रेडियो ते आयासीं चंद माण्हुनि सां असां जेको जल्दी फ्री दोस्त थी वियासीं तंहिं में वहीद अली कमर सुमरो क़ासिम ओठो बि हूंदो हुयो। एॾो सुठो इंसानु कमरे में वेठो हूंदो हुयो न साईं खिली खिली पेट में सूर हूंदा हुया बसि पोइ इहे लतीफ़ा ॻाल्हियूं पुराणनि फ़नकारनि जूं यादगार ॻाल्हियूं ईअं लतीफ़ा उन में ऐं हुनजो ॾिसो न हर फ़नकार जो पंहिंजो अंदाज़ आहे पंहिंजो आवाज़ु आहे त हिन जो आवाज़ बि मुनफ़र्द हूंदो हुयो। क़ासिम ओठे जो आवाज़ु ॿियनि फ़नकारनि खां मुनफ़र्द हूंदो हुयो। मां हिन जे आवाज़ में कुझु कलाम त रिकॉर्ड कया पर मूंखे यादि हिन लाइ घणो आहे जो असांजो दोस्त आहे असगर महेसर दुनिया में खोड़ ई सारा मगर मूंखे वणे थो तूं दुनिया में खोड़ ई सुहिणा मगर मूंखे वणे थो तूं असगर शायदि साईं जो मुंहिंजे ख़्याल में इहो पहिरियों कलाम हुयो जेको हैदराबाद रेडियो ते मूं रिकॉर्ड कयो इहो क़ासिम ओठे जी आवाज़ में कयो हुयो छो त हिन जी बि ख़्वाहिश हुई त क़ासिम ओठो मूंखे ॻाए हिकिड़ो बाक़ाइदा जीअं थींदा आहिनि हिकिड़ा अवामी फ़नकार छो त भाउ न्याज़ ॾिसो
त दरबारी फ़नकार या दरबारी शाइर थियणु ॾाढो सवलो आहे। अवामी शाइर ऐं अवामी फ़नकार थियणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। आम माण्हूअ जे दिलनि में जाइ जोड़णु, आम माण्हुनि जे दिलनि में मुहबत पंहिंजे लाइ पैदा करणु तमामु ॾुखियो कमु आहे। ऐं इहो क़ासिम ओठो इहो फ़न ॼाणंदो हुयो, न रुॻो ॻाइणु ॼाणंदो हुयो पर माण्हुनि खे पंहिंजो करण बि ॼाणंदो हुयो। सुठो हिकिड़ो मक़बूल अवामी फ़नकारनि में शुमार क़ासिम ओठे जो हैदराबाद रेडियो ते थींदो हुयो। महिरबानी बि न कई पर मुंहुं ॾेखारींदो त वञ, महिरबानी बि न कई पर मुंहुं ॾेखारींदो त वञ, नाज़मा नज़रूं खणी, नाज़मा नज़रूं खणी नाज़िक निहारींदो त वञ, महिरबानी बि न कई पर मुंहुं ॾेखारींदो त वञ, महिरबानी बि न कई पर मुंहुं ॾेखारींदो। जॾहिं ऑडियो कैसेटुनि जो दौरु आयो त क़ासिम ओठे जूं केतिरियूं ई कैसेटूं मुख़्तलिफ़ म्यूज़िक कंपनियुनि पारां रिकॉर्ड करे जारी कयूं वयूं, जिन खे अवाम घणो पसंदि कयो। संदसि ॻायल कलामनि खे अॼु बि सिंध जा माण्हू शौक़ु ऐं चाह सां ॿुधनि था। सिंध जो ई नामियारो रागी 17 जनवरी 2009 में वफ़ात करे वियो। हरदम आऊं तोखे, हरदम आऊं मुरकुन टहकन में भी याद, विसरण जहिड़ो ना यार दुस, विसरण जहिड़ो ना यार दुस, भोगन भुण कन में भी याद, ओ भोगन भुण कन में भी याद। सावक ते पियो सैर कंदे तां, साहन में पियो सुरंदो साए, बाबी हंजे बोलिन वांगुर बोलायो पियो पुरंदो साए, ईदुस तोखे मुंहिंजा मिठड़ा, ईदुस तोखे मुंहिंजा मिठड़ा, मींहन में घन में भी याद, हूंदुस तोखे हरदम आऊं, हूंदुस तोखे हरदम आऊं मुर्कन टहकन में भी याद, हो मुर्कुन टहकन में भी याद।